अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे नामवर मुहक़िक़ ऐं नसर नवीस मिर्ज़ा कलीच बेग। त दोस्तों सिंधी अदब में नसर जे हवाले सां जेतिरियूं ख़िदमतूं मिर्ज़ा कलीच बेग जूं आहिनि, शायदि ई कोई अहिड़ो नसर नवीस हुजे, अहिड़ो लेखक हुजे, अहिड़ो अदीब हुजे जंहिं सिंधी अदब में एतिरो बेशबहा ख़ज़ानो ॾिनो हुजे। सो मिर्ज़ा कलीच बेग जी ज़िंदगी ते हिकु नज़र फेरायूं था, उनजी अदबी ख़िदमतनि ते हिकु नज़र फेरायूं था। त मिर्ज़ा कलीच बेग मरहूम 1853 में टंडे ठोड़े में पैदा थियो। एल्फिंस्टन कॉलेज बम्बई मां बीए कयई, पर बीए जे आख़िरी साल में फेल थी पियो। सिंध में वापसि अची मुख़्तियारकार थियो ऐं डिप्टी कलेक्टर थी रिटायर थियो। 76 वरियनि जी ॼमार में 1929 में वफ़ात करे वियो। त दोस्तों इहो हिकिड़ो ब्रीफ उनजो इंट्रोडक्शन हो उन्हनि जी तालीम ते, उन्हनि जी ॼम ते ऐं उनजी विसाल ते। सो अचो त उन्हनि जी अदबी ख़िदमतनि ते हिकु नज़र फेरायूं था। त मिर्ज़ा कलीच बेग मिर्ज़ा साहब अंग्रेज़ी, फ़ारसी ऐं अरबीअ में जो वॾो आलिम हो। मिर्ज़ा साहब तक़रीबन 400 खनि किताब लिखिया, तक़रीबन 400। त दोस्तों तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त 400 केॾो वॾो हिकिड़ो नंबर आहे। नाविल, त दोस्तों नाविल जॾहिं बि सिंधी नाविल जो ज़िक्र थिए थो त संदसि नाविल ज़ीनत जो ज़िक्र ज़रूरु थिए थो। मिर्ज़ा साहब पहिरियों नाविल 1888 में दुलाराम जे नाले सां लिखियो। सिंधी अदब में ही संदसि पहिरियों तिबाज़ात नाविल हो। उनखां पोइ उनखां अलॻि अलावा हुन ॿियनि ॿोलियुनि तां तर्जुमा थियल नाविल पिणु छपाया, यानी उनखां पाण बि छपाया ऐं उनखां अॻु में तर्जुमो थियल छपिया विया हुआ। पहिरियों तिबाज़ात नाविल जेको आहे दुलाराम लिखियो वियो, पहिरियां तर्जुमा वारा हुआ। हिननि ॿिनि असलूकनि नाविलनि खां सवाइ मिर्ज़ा साहब काफ़ी नाविल अंग्रेज़ी ज़बान तां तर्जुमो कया, जीअं गुलनि जी टोकरी, गुलेवर जो सफ़र, सची मोहबत, सिगमंड फ्रूड, मर्टिन वग़ैरह। त दोस्तों इहो नाविल ड्रामा, सिंधी ॿोली में ड्रामा नवेसी जी शुरूआत बि मिर्ज़ा कलीच बेग खां थिए थी। पाण 1880 में हिकु ड्रामो लैला मजनू लिखियो। दोस्तों इहो हिकिड़े मंज़ूम शिकल में हो, नज़म जी शिकल में इहो ड्रामो हो लैला मजनू जे किसे ते। उनखां अलावा जेको बाद में वञी 1980 में खणी वञी स्टेज ते पेश थियो, छाकाणि मंज़ूम शिकल में हो त इहो पेश करणु ॾाढो ॾुखियो हो उन वक़्तु 1880 में। पोइ ड्रामो लिखियईं ख़ुर्शीद जे नाले सां लिखिया। मिर्ज़ा साहब असलूकनि ड्रामनि खां अलावा केतिरा ई ड्रामा तर्जुमो पिणु कया। हुन शेक्सपियर जे हेठनि ड्रामनि जो तर्जुमो कयो, किंग लियर, शाह एलिया, मर्चेंट ऑफ वेनिस, हुस्ना दिलदार, सिम्बलाइन, शमशाद मरजाना जे नाले सां, टू जेंटलमैन ऑफ वेरोना, अज़ीज़ शरीफ़ जे नाले सां, रोमियो जूलियट, गुलज़ार ऐं गुलनार जे नाले सां, हेमलेट शहज़ादो बहराम जे नाले सां। त दोस्तों ही काफ़ी जेके इंग्लिश जेके मशहूरु ड्रामा हुआ उहे बि मिर्ज़ा कलीच बेग के ड्रामा सिंधीअ में जेको आहे तर्जुमो करे सिंधीअ खे हिकु सिंधी अदब में हिकिड़ी ज़ख़ीरो माना उन में हिकिड़ो बेशबा इज़ाफ़ो कयूं सिंधी अदब जे ज़ख़ीरे में। अच्छा, फ़लसफ़ो ऐं अख़लाक़ियात, फ़लसफ़े ऐं अख़लाक़ियात ते बि मिर्ज़ा साहब जो कलम ख़ूब हलियो। पाण पंहिंजा मज़मून बि लिखियऊं, पर घणो तादाद तर्जुमनि जो हो। संदसि किताब मकालतुल हिकमत आहे, जेको बेकन्स एसे तां तर्जुमो आहे, यानी फ़लसफ़ो ऐं अख़लाक़ियात उन में मज़मून नवेसी में बि जेका मकालतुल हिकमत लिखियो वियो, जेको बेकन्स एसे जो तर्जुमो आहे। सेल्फ हेल्प जो तर्जुमो बि कयऊं ख़ुदियावरी जे नाले सां। ऐं इमाम गज़ाली जे किताब कीमियाई सआदत ऐं अख़लाक़ियात ते हलाली, नसीरुद्दीन तुसी जे किताब त दोस्तों तारीख़ ऐं तहक़ीक़ मिर्ज़ा कलीच बेग तारीख़ ऐं तहक़ीक़ जे मैदान में बि पोइते न रहियो। हुन काफ़ी तारीख़ी किताब मुरतब कया ऐं तर्जुमो कया।
चचनामा जेको सिंध जी तारीख़ जो हिकु बुनियादी दस्तावेज़ आहे उनजो तर्जुमो सलीस सिंधी में कयूं। शाइरी मिर्ज़ा कलीज बेग नसर खां अलावा नज़म में भी इतिबा आज़माई कई आहे। शाइरी जा भी इन्हनि जा मिर्ज़ा साहब जा किताब आहिनि, जिन में कुझु नाला ॾेई सघूं था। सुदाए ख़ाम, रुबाइयत उमर ख़याम, मोतियन जी दबली, अमुल माणिक, दीवान कलीज, मसनवी, कशफ एजाज़। तो दोस्तों इन मां अगरि मिर्ज़ा कलीज बेग ते अचे थो त तव्हांखे पहिरियां बैकग्राउंड लिखिणो आहे, उन्हनि जो ॼम लिखिणो आहे, उनजी तालीम लिखणी आहे, उनजो विसाल लिखिणो आहे। उनखां पोइ आदमी ख़िदमतनि ते लिखिणो आहे त माना नसर नवीसी में जेको आहे नाविल थी वियो, जेको आहे पंहिंजो ड्रामा थी विया, उनखां अलावा फ़लसफ़ो ऐं इख़लाक़ियात वग़ैरह थी वई, तारीख़ ऐं तहक़ीक़ थी वई। पोइ वरी लिखिणो आहे त मिर्ज़ा साहिब जी जेका आहिनि शाइरी, त शाइरी में बि पंहिंजो लिखिणो आहे त मिर्ज़ा कलीज बेग जा नसर खां अलावा नज़म में बि जेको आहिनि किताब मिलनि था, उन में बि असां किताब लिखी सघूं था। तो दोस्तों इन हिसाब सां हिकिड़ो वॾो कॉम्प्रिहेंसिव असांजो जवाबु तयारु थी सघे थो। उमेदु आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वॾी महिरबानी, थैंक यू।